अपडेट करें पिया ब्रेकिंग न्यूज़ है। सिंध हुकूमत जी 17 ग्रेड जे सेक्शन ऑफिसरन जी सीनियरिटी लिस्ट में मुबैना हेरा फेरी जो इंकशाफ थियो है। जी नाज़रीन, तव्हांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। कामोरा शाही में पंहिंजा नवाज़ी जो 72 मिसाल आहिनि। सीनियरिटी लिस्ट में 117 जूनियर सेक्शन ऑफिसरनि जा नाला हेठि खां मथे आंदा विया आहिनि। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदासीं। जूनियर सेक्शन ऑफिसरनि खे गैर कानूनी तौर तरक़ियूं ॾियण लाइ सीरियल नंबर 100 खां 217 ताईं नालनि में फेरफार कई वई आहे। अहम ख़बर आहे, बिरो ॿीहर अवां सां शेयर कंदासीं। सिंध हुकूमत जे 17 ग्रेड जे सेक्शन ऑफिसरनि जी सीनियरिटी लिस्ट में मुबैना हेराफेरी जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम नासी राजा असगर सुमरो खां जी राजा अपडेट कजो। अॼु बिल्कुलु ॾिसो, सिंध हुकूमत जे 17 ग्रेड जे सेक्शन ऑफिसरनि जी सीनियरिटी लिस्ट में मुबैना तौर हेराफेरी जो इंकशाफ थियो आहे। कामोरा शाही ऐं पंहिंजा नवाज़ी जी 72 मिसाल हिकिड़ी साम्हूं आई आहे। सीनियरिटी लिस्ट में 117 ॼणनि खां वधीक जूनियर सेक्शन ऑफिसरनि जा नाला लिस्ट जे हेठि हिसे खां उनमें मथे हिसे में आंदा विया आहिनि। जूनियर सेक्शन ऑफिसरनि खे गैर कानूनी तौर तरक़ियूं ॾियण लाइ सीरियल नंबर 100 खां 217 ताईं नालनि में फेरफार कई वई आहे। असांजे ज़रियनि मूजिबि पिणु इहो ॿुधायो वियो आहे, सीनियरिटी लिस्ट में फेरफार सां केतिरा ई ऑफिसर जेके आहिनि तरक़ी जे हक़ खां महरूम थी विया आहिनि। मुतासिर ऑफिसरनि जूं पिणु दाहूं आहिनि। उन सां गॾोगॾु मां ॿुधाईंदो हलां त मुतासिर ऑफिसरनि चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत खां पिणु इहा अपील कई आहे त सीनियरिटी लिस्ट ते नज़रसानी कई वञे ऐं हक़दारनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। जी ठीकु आहे राजा, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।